फ़ासिलो करे आया हो पेटियल तंजीम के मुतहद मुनज़्ज़म करण में अवां जो अहम किरदार आहे तो वो जॾहिं हिन क़िस्म जो प्रोग्राम हुजे ऐं जिते तव्हां सरकार सां जंग जोड़ण जी कोशिश कंदा हुजो जिते मिनिस्टर ऐं सीएम सां तव्हां जंग लड़ो उन जगह ते तव्हां जो अॻवान तव्हां जो सरबराह तव्हां जो सदर वो मुखातिब थियण अचे ऐं पोइ तव्हां जेको आहे सो मानी ऐं पाणी जी तलब कयो त यकीनन तव्हां का बि जंग खटी नथा सघो पिया दोस्तों ही पेटियल तंजीम आहे हिन पेटियल तंजीम जा अवां सच्चा सिपाही आहियो मूंखे यादि आहे त जॾहिं असीं तहरीकुनि में वेंदा हुआसीं जॾहिं असांखे शेल लॻंदा हुआ जॾहिं वाटर कैनन में जेको आहे सो पाणी में पिसायो वेंदो हुयो पोइ बि उस्ताद बग़ैर ख़ौफ़ जे बग़ैर लालच जे रोडनि रस्तनि ते सॼे मुल्क जे अॻियां सीनो ॾींदा हुआ अहिड़ी ताक़त रखंदड़ उस्ताद यार 5 मिंट मानी जो इंतज़ारु नथो करे सघे घटि में घटि माज़रत सां इहा मुंहिंजी गुज़ारिश हूंदी अली बन मंगन साहब खे गुज़ारिश हूंदी त तव्हां हेॾा वापसि अची स्टेज ते वेहो ऐं दोस्तनि खे ॿुधो महिरबानी हिन स्टेज ते वेठल सदारत कंदड़ मुंहिंजो प्यारो भाउ मोहतरम गाज़ी खान जमाली साहब चेयरमैन इलेक्शन कमेटी पेटियल सिंध ऐं असांजो महिरबान असांजो साबिक़ा मरकज़ी सदर मोहतरम मोहम्मद रफीक जवाब साहब ऐं मुंहिंजो महिरबान ऐं मुंहिंजो वॾो हमेशह उन खां सिखंदड़ ऐं सम्झंदड़ असीं उन मंझां मोहतरम साईं इंतज़ार हुसैन शलगिरी साहब साबिक़ा मरकज़ी सदर पेटियल सिंध मोहतरम मुंहिंजो वॾो मुंहिंजो भाइनि वांगुरु ऐं ज़मींदार फ़ैसलनि जो अमीन हींअर उथी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में शायदि हाजी मुश्ताक अहमद महर साहब जेको शिकारपुर सां तालुक़ रखे थो क़ाबिल एहतराम हिन ज़िले जो मेज़बानीअ जा फ़राइज़ अंजाम ॾींदड़ अली अहमद मंगन साहब हिन स्टेज ते वेठल साबिक़ा इलेक्शन कमीशन जो चेयरमैन ऐं हींअर जेको आहे पेटियल ज़िले नौशहर फिरोज जो सदर पीर मुज़फ़र हुसैन साहब ऐं हींअर ताज़ो गस्ता जी इलेक्शन खटी आयल मोहतरम एजाज अहमद अवान साहब ऐं असांजो प्यारो भाउ गस्ता जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी मंजूर अहमद पंवर साहब ऐं मुंहिंजो प्यारो भाउ मूंसां तंज़ीमी आइनी ऐं जमूरी इलेक्शन कॉन्टेस्ट करण वारो मोहम्मद शरीफ चुनियो साहब ऐं असांजो प्यारो भाउ हुनजो तख़ल्लुफ़ जेको आहे सो उहो बाग़ी आहे हक़ीक़त में बाग़ी कोन्हे मोहतरम गुलाम कादिर बाग़ी साहब हिन स्टेज ते वेठल मुंहिंजी भेण हमेशह असांजे ख़ुशियुनि में शामिल थियण वारी मोहतरम आपा शमा समो साहिबा ऐं मुंहिंजी भेण आपा शहज़ादी बलोच साहिबा ऐं हिन स्टेज ते वेठल उन्हनि सां गॾु आयल मुंहिंजी भेनरियूं ऐं मुंहिंजी मरकज़ी काबीना जा दोस्त ऐं हिन पिंडाल में पूरी सिंध खां कई आयल उत्साह साथियों दोस्तों प्रेस जा नुमाइंदो अस्सलाम वालेकुम जी उस्ताद जी पेटियल जी दोस्तों अनहयत पूरी सिंध जे हिन सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां माज़रत सां मुंहिंजो हिकिड़ो नालो मूंखां रहिजी वियो आहे जंहिंखे वेटनामी जो जंग जो लीडर सम्झंदो आहियां आपा शबीना सिटी हैदराबाद जी सदर साहिबा ऐं सदर टीम दोस्तों ऐं सभिनी दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जेकी असांजी हलफ़ वफ़ादारीअ में पूरी सिंध खां कई आयल
अजीजन अजरकन जा लुकन जा पटकन जा तोहफा ॾिना आहिनि ऐं निहायत उन्हनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां उन्हनि जी मां थैंक्स चवां पियो। दोस्तो सब दोस्त ते ॻाल्हाए रहिया आहिनि हक़ीक़त ॻाल्हि इहा ई आहे त ही लुगियूं ही अजरक ही तोहफा ही पटका ही पगूं ही सभु असांखे तव्हांजे साम्हूं तव्हांजे दोस्तनि तव्हां जेको महिरबानी ॾिनियूं आहिनि असांखे हींअर त इहे तोहफ़ा महसूसु थियनि था पर हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त इहे असांजे कंधनि जूं सिज असांखे सम्झ में अचनि थियूं छो त अॻे जेको सफ़र आहे उहो ॾाढो जेको आहे सो ॾुखियो ऐं हुन में जिदोजहद करण वारो सफ़र आहे। तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं जिन असांखे चूंडे हिन मक़सद ते विहारियो आहे सभ खां पहिरियां ऐं तव्हांखे इहो वचन थो ॾियां त ही सिसी कटिजी सघे थी पर उस्ताद जे हक़नि तां दस्तबरदार न थींदी। भली दोस्त सोशल मीडिया ते केतिरी बि प्रोपेगेंडा कंदा वतन पर जेकॾहिं हिन वक़्तु 7 इस्किलाम प्राइमरी जो उस्ताद जेकॾहिं 14 इस्किलाम आहे त हिन गुलाम रसूल मदद ऐं संदसि काबिल आहिनि इहा तव्हांजी महिनत आहे। जेकॾहिं सालनि खां प्रोमोशन रहिया हुजनि ऐं उहे प्रोमोशन थी PhD में HSC जेकॾहिं वो 5-5 4 DPC थियूं हुजनि त उहो कैंडिडेट गुलाम रसूल मदद ऐं संदसि काबिल आहिनि आहे। जेकॾहिं सिंध जे अंदरि उस्ताद टर्मिनेट थिया हुजनि हिते तव्हां वटि उहे माण्हू छा आहिनि उहे उस्ताद वेठा आहिनि जेकी सालनि खां टर्मिनेट थिया उहे बि तव्हांजी पेटल जे हिन मर्कज़ी क़यादती जो बहाल करे रहियो आहे। मीरपुर खां ज़िलो हुजे ऐं मां निहायत उन्हनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेकी दोस्त अॼु बि शायदि आहिनि तो 600 मथे जिनके तालुक खां ॿाहिरि कढियो वियो उन्हनि खे वापसि कराए पंहिंजे तालुकनि में पंहिंजे पोसनि खे बरक़रार रखण में मर्कज़ी क़यादत जो किरदारु आहे। हा बाक़ी इहो कमु इन पेटल जी क़यादत न कयो त जिते बि को उस्ताद जो मसइलो हुजे उते न कयूं उन्हनि खे डिस्टर्ब कयूं उन्हनि जे मसइलनि खे ईंधायूं इहो किरदारु असां न कयोसीं। उहे महिरबान दोस्त जेकी 2 मरतबा असां हाराए आहे उस्तादनि जे वोट जी ताक़त सां पर हींअर मुंहिंजे ख़्याल में 4 साल पूरा थी विया आहिनि 5 साल हले पियो त 5 ई साल उस्तादनि जे मसइलनि ख़ातिर हिकिड़े पल बराबरि बि मर्कज़ी काबीना सां किथे बि गॾु न थिया ऐं अॼु उहे दोस्त चवनि था त असां अलॻि आहियूं ऐं असांजी जेका वेलेज ऐं इंडस्ट्री डिपार्टमेंट कराई आहे। साईंदार साहब तजवीज़ूं तमामु बहितरीन ॾिनियूं आहिनि। हक़ीक़त ई आहे त प्राइमरी उस्ताद जे ख़िलाफ़ हिकिड़ी वॾी प्रोपेगेंडा हली रही आहे ऐं उन सां गॾोगॾु अहिड़ियूं पॉलिसियूं ईजाद करे रहिया आहिनि जो प्राइमरी उस्ताद जो वजूद ख़तमु कयो वञे पर तव्हांजे ताक़त सां तव्हांजे मदद सां सरकार खे ताक़त ॾियण जो प्राइमरी उस्ताद खे जो वजूद ख़तमु करे सघे। ही ढंग हले पियो त नेब जो का कागज़ चेक कंदी ऐं चवां थो को बि नेब जो अहिड़ो को बि कानून न आहे जिते प्राइमरी उस्तादनि जा डॉक्यूमेंट चेक कया वञनि कतल बि न कराईंदासीं कंहिं बि सूरत में उहे जेको आहे डॉक्यूमेंट जेको आहे नेब को चेक न कराईंदासीं। छाजी चेकिंग आहे तव्हां 6 महीना साल लॻाए छॾियो था रिक्रूटमेंट में ही रिक्वायरमेंट आहे सब पूरी करण के बावजूद वो डॉक्यूमेंट उस्तादनि जा तव्हां उन्हनि मुलाज़िमनि खे जन बर्फ़ी कयो आहे त उन्हनि ऑफिसर जूं लिस्टूं घुरायो कंहिं बि क़ीमत ते इहा शइ कतल बि करण न ॾींदासीं। ऐं तव्हांखे हिन स्टेज ते ऐलान थो कयां पियो त जंहिं बि दोस्त खे जेकॾहिं इहो ज़हन में आहे त
डॉक्यूमेंट ॾिना वञनि हिते कुझु ऑफिसर साहिबान वेठा आहिनि असांजा महिरबानी हुननि खे मथां हुकुम मिले थो हुननि जो कमाओ हुकुम हेठि लाइन पर उन्हनि जी महिरबानी अॼु आउं ऐलान थो कयां त कंहिं बि सूरत में नेब जे डिपार्टमेंट के डॉक्यूमेंट्स कतल में न ॾिना वेंदा भली चाहे शादी थी पए रोज़नि ते अचिणो पए चाहे सिंध जे स्कूलनि जी तालाबंदी छो न करणी पए और इन स्टेज तान वजीर तालीम सेक्रेटरी तालीम के और ॿुधाइण घुरां थो त तव्हां सां अॻे में बि बात थिया आहिनि तव्हां खां असां न टका रोडनि ते बि आया आहियूं तव्हां सां मीटिंग बि कयूं आहिनि पर तव्हां पंहिंजे वाइदनि खां फिरी तव्हां पाण कूड़ा थिया बीठा आहियो पर असां सचा आहियूं साॻी जॻह ते बीठा आहियूं पर कंहिं बि सूरत में असां पंहिंजे मसइलनि जो दस्तबरदार न थींदासीं असांजो मरण जीअण जो हिकिड़ो मक़सदु आहे सर्विस सेक्टर इंशाअल्लाह अॼु वचन कयो हथ मथे करे वचन कयो त हिन सर्विस सेक्टर जे लाइ असांजी जिदोजहद हलंदी ऐं कंहिं बि जॻह ते को बि हिकिड़ो असांजो उस्ताद बचे न हलंदो ऐं इंशाअल्लाह तव्हांखे सर्विस सेक्टर जो कमु वठी ॾींदा इंशाअल्लाह इंशाअल्लाह हम स्टेज ते कंहिंजी गिला करणु कोन थो घुरां पियो पर एतिरो ज़रूरु चवां पियो त इन में बि जेको आहे असांजे महिरबानी दोस्तनि जी साज़िश हले पई ऐं उन खां अलावा इनिशियल अपॉइंटमेंट डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे मुंहिंजा दोस्तो इन शइ जो हींअर गवाह ऐं शाहिद तव्हांजे साम्हूं वेठो आहे मोहतरम इंतज़ार हुसैन छलगिरी साहब मुंहिंजे साथ जो साथी मोहतरम मालिया सेक्रेटरी शकूर अहमद सारंग साहब साईं शरीफ तुंहिंजे हिसाब सां ज़रूरु कचहरी कंदो हूंदो हुनजो शाहिद आहे त 72 पेजनि ते असां इहा समरी कईसीं ठाहीसीं जंहिंमें घसराजा दोस्त बि हुआ उहा असीं पहुचाईसीं जेका रिजेक्ट थी मोटी आई आहे हिकिड़े ऑब्जेक्शन जे करे त सुप्रीम कोर्ट जी हिकिड़ी डायरेक्शन ॾिनल आहे उन तहत उन समरीअ खे रिजेक्ट कयो वियो आहे पर असां इंशाअल्लाह उहो वरी केस खणी ॾींहं मुंहिंजी कोशिशि हूंदी त उन्हनि उस्तादनि खे जेको इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर करायो वञे सरकार असांखे हेॾा डिपार्टमेंट एजुकेशन डिपार्टमेंट में आहे असांखे हुन सां ॻाल्हाइणो बि पवंदो टेबल टॉक बि करणी पवंदी जिदोजहद बि कंदासीं पर ॾिंदासीं कोन ही असांजा दोस्त हमेशह जेको आहे असांखे ताला ॾींदा आहिनि त सरकार जी बी टीम आहिनि ऐं चवां थो त सरकार जी बी टीम ही आहे हिननि में एतिरी ज़रूरत न आहे त मिनिस्टर जे खिलाफ़ सेक्रेटरी जे खिलाफ़ हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करे ॾेखारियो त उन्हनि खे सलाम पेश कंदो मुंहिंजो रिकॉर्ड आहे त मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंसियूं खोले पढ़ी ॾिसो ॿुधी ॾिसो ऐं कंहिं बि जॻह ते का लचक न आई आहे त मिनिस्टर खां रिझा या सेक्रेटरी खां रिझा ऐं इहो बि तव्हां वचन आहे वरी बि जिदोजहद हलंदी तव्हां शायदि रहिजो तव्हां दोस्त गवाह रहिजो तव्हांजी अॻियो मर्कज़ी काबीना हूंदी तव्हां बाद में हूंदव तव्हां पोयां हूंदव इंशाअल्लाह तव्हांजा मसइला हल करे बाद में जेका मर्कज़ी काबीना पहुचंदी पर हिते आउं इहे बि ॿुधणु चवंदुसि त रुॻो मुंहिंजे खताब ते थी नज़र पर पंहिंजे जफ़ाम में बि निहार करी जेकॾहिं जंग जो ऐलान कराए था त घर में को न रहे उस्ताद को बि प्राइमरी उस्ताद पंहिंजे घर में न रहे उहो रोड ते हुजे उहो कराची प्रेस क्लब ते हुजे उहो वासर कैली जे अॻियां हुजे उहो जिदोजहद जे मैदान में हुजे त तव्हां पंहिंजो मसइलो हल करे सघो था ही मर्कज़ी क़यादत जंग तव्हांजे ज़ोर ते लड़ंदी ताकत तव्हांजी आहे हिम्मत तव्हांजी आहे पर इंशाअल्लाह गैरत असांजी आहे जो असां तव्हांजे मसइलनि जा दस्तबरदार थियूं मुंहिंजे दोस्तनि खे शायदि टाइम लही वेठी पियो पर मुंहिंजा दोस्तो हिकिड़ी शइ ज़रूरु ॿुधो त एॾा कशाला कयो था